बुलेटिन की शुरुआत में नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदासीं। सखर पुलिस 9 ॾींहं गुज़रण बावजूद KTN न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN ऐं काविश सथ पारां अॼु DIG सखर ऑफिस आॾो धरणो हयो पियो वञे। धरणे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां धरणे में शिरकत लाइ सहाफ़िन ऐं सियासी समाजी अॻवाननि कातिलनि जे अवां खे ॿुधायूं पिया त कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुतालबो कयो वेंदो। अवां खे ॿुधायूं पिया त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ अॼु DIG सखर ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो। धरणे जूं तयारियूं मुकमल कई वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनस घांगरो। जी अनस, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल सखर DIG ऑफिस आॾो काविश KTN न्यूज़ तरफ़ां ऐलानियल धरणे जो जेके तयारियूं त मुकमल थी चुकियूं आहिनि, लेकिन सहाफ़ी जेके उहे बि पहुचण शुरू थी विया आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जी क़त्ल ख़िलाफ़ तोड़े कातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ काविश KTN न्यूज़ तरफ़ां ऐलानियल धरणे में सहाफ़ियुनि जा जेके वफ़द आहिनि, काफ़िला आहिनि, उहे कराची, हैदराबाद समेत मुल्क सिंध जे कुंड कुड़श खां जेके सखर DIG ऑफिस तरफ़ जेके रवाना थी चुका आहिनि। हिन वक़्तु नौशरो फिरोज़ खां KTN रिपोर्ट काज़ी ज़ुल्फ़कार जी अॻुवाणीअ में जेको आहे वफ़द पहुतो आहे। जाम शोरो खां जेको आहे अज़ीम पारेजो जी अॻुवाणीअ में वफ़द पहुतो आहे। हैदराबाद खां इमाम भलाई, जॾहिं त पीरगोट खां खादुम जूणे जो समेत कराची खां चीफ रिपोर्टर वहीद राजपर ऐं ॿिया जेके सथ या साथी राती पहुची चुका। जॾहिं त वहीद मुराद सियाल जेको आहे सो रिपोर्टर आहे मलीर जो, उहे ऐं ॿिया जेके रिपोर्टर आहिनि पंहिंजे साथियुनि काफ़िलनि समेत जेके हिन वक़्तु पिंडाल में पहुची चुका आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि खां काफ़िला जेके रवाना थी चुका आहिनि। पिंडाल जेको आहे सो मुकमल तयार थी चुको आहे। इंतज़ाम जेके मुकमल तौर ते कया विया आहिनि। सहाफ़िन तोड़े मुज़ाहिरीन जे वेहण जे लाइ जेको आहे सो वेहण जो बंदोबस्तु कयो वियो आहे। जॾहिं त पीअण जो साफ़ ऐं थधे पाणीअ समेत समूरा जेके इंतज़ाम आहिनि, इको साउंड वग़ैरह ॿिया उहे मुकमल कया विया आहिनि। DIG सखर जे ऑफिस आॾो सखर शिकारपुर रोड ते जेको आहे सो मुख्य धरणो हयो वेंदो। हिन वक़्तु जेके धरणे में शिरकत जे लाइ सहाफ़ी पहुचण शुरू थी विया आहिनि। 12 वॻे जेको धरणो आहे शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जे ख़िलाफ़, उहो धरणो जेको आहे सो बाक़ाइदे तौर ते शुरूआत थींदो। सहाफ़ी मुख़्तलिफ़ हंधनि खां काफ़िलनि रैलियुनि जे सूरत में तोड़े वफ़दनि जे सूरत में जेके पंहिंजनि इलाइक़नि, शहरनि, ज़िलनि खां रवाना थी चुका आहिनि। हिन वक़्तु सखर DIG ऑफिस आॾो शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल ख़िलाफ़ जेको धरणे वारी जॻह आहे सखर शिकारपुर रोड बंदि करे त मुकमल रोड ते जेको आहे सो वॾो पिंडाल तयारु कयो वियो आहे। वेहण जे लाइ गिलम, पीअण जे लाइ साफ़ थधो पाणी तोड़े जेको आहे सो स्टेज सां गॾोगॾु शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जे गिरफ़्तारीअ तोड़े उन जे मुज़म्मत जा जेके बैनर काविश KTN न्यूज़ तरफ़ां जेके उहे पिणु जेके लॻाया पिया वञनि। जॾहिं त इको साउंड जो जेको आहे सो बंदोबस्तु पिणु कयो वियो आहे। काविश KTN न्यूज़ जा रिपोर्टर तोड़े सहाफ़ी जेके उहे पहुचण शुरू थी विया आहिनि। कराची, हैदराबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि, शहरनि खां सहाफ़ियुनि जा काफ़िला, वफ़द तोड़े शहीद जान मोहम्मद महर जा जेके वारिस आहिनि, उहे जेके पहुचण शुरू थी विया आहिनि। ऐं 12 वॻे जेको आहे सो ठीकु एहतिजाजी धरणो जेको आहे सो लॻो वेंदो, जंहिंमें सियासी, समाजी, मज़हबी, शहरी, सहाफ़ी, यूनियन जा अॻुवान तोड़े वकील आहिनि, ताजिर आहिनि ऐं हिंदू पंचायत आहे, PTI जा वफ़द आहिनि, जमायत इस्लामी, JUI, क़ौमी अवामी तहरीक, सुन्नी तहरीक समेत लोकल जेके पीपल्स पार्टी सिटी सखर आहे उन्हनि जा बि चूंडियल जेके टाउन चेयरमैन आहिनि, UC चेयरमैन आहिनि या उन जा उहिदेदार आहिनि, उहे पिणु जेके शिरकत कंदा। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ KTN काविश पारां जेको धरणो जो ऐलान थियल आहे, उन जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। पिंडाल हिन वक़्तु उहो लॻी चुको आहे, स्टेज तयार थी चुकी आहे। सॼी सिंध मां जेके सहाफ़ी आहिनि, सियासी, क़ौमपरस्त, मज़हबी पार्टियुनि जा अॻुवान आहिनि, वकील बिरादरी जा जेके अॻुवान आहिनि, उहे वॾे तइदाद में DIG सखर ऑफिस आॾो पहुचण जो सिलसिलो, काफ़िलनि जो रैलियुनि जी सूरत में हिते उहो सिलसिलो जारी आहे। 1:30 वॻे जमायत इस्लामी जो अमीर सिराजुल हक़ बि शहीद जान मोहम्मद महर जे वारिसनि जेको धरणो लॻल आहे KTN पारां जेको काविश KTN जे पारां धरणो लॻल आहे, उन में शिरकत कंदो ऐं शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां निज़ार यकजती लाइ सिराजुल हक़ बि हिन धरणे में शरीक थींदो। 1:30 वॻे हिन वक़्तु जमायत इस्लामी जो अमीर हिन धरणे में शिरकत कंदो। हिन वक़्तु सॼी सिंध खां जेके काफ़िला आहिनि उहो अचण जो सिलसिलो जारी आहे। SUP जे तरफ़ां अवामी तहरीक
जिस्कम समेत मुख़्तलिफ़ जेके कॉमपर्स पार्टियूं आहिनि उन्हनि जी तरफ़ां बि हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। हिन धरणे जो GDA जे तरफ़ां बि ऐलान कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां बि हिन धरणे में भरपूर तरीक़े सां शिरकत करण जो जेको आहे हिमायत कई वई आहे। ऐं समूरे जेके कारकुन आहिनि सखर डिवीज़न जा सॼी सिंध जा उन्हनि खे हिदायत कई वई आहे त हिन धरणे में भरपूर तरीक़े सां शिरकत कई वञे। समूरियूं जेके तंज़ीमूं आहिनि पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट, जेके मुख़्तलिफ़ प्रेस क्लब आहिनि, सिंध जर्नलिस्ट काउंसिल समेत मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां बि हिन धरणे में भरपूर तरीक़े सां शिरकत करण जो ऐलान कयो वियो आहे। हिन वक़्तु जेको DIG सखर हाफ़िज़ादो धरणे जे लाइ पिंडाल जेको आहे उहो उन लॻी वियो आहे। स्टेज जेको आहे तयारु थी वई आहे। मुख़्तलिफ़ जेके सॼी सिंध खां सहाफ़ती तंज़ीमुनि जा जेके अॻुवान आहिनि, सहाफ़ी आहिनि, उहे वॾी तइदाद में हिन वक़्तु उनजो पहुचण जो सिलसिलो काफ़िलनि जी सूरत में जारी सारी आहे। हिन वक़्तु DIG सखर हाफ़िज़ादो तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ही धरणो आहे उनमें जेके सहाफ़ी हिते पहुचनि था उन्हनि जो जोश, उन्हनि जो ताव उन्हनि खे कीअं ॾिसण में पियो अचे। शहीद जान मोहम्मद महर जे हवाले सां जेका हिते पुलिस जे हवाले सां जेके आम माण्हुनि वटि, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि वटि, सिविल सोसाइटी वटि या सहाफ़ियुनि वटि जेके ख़दशात आहिनि उहे केतिरे हद ताईं ख़तम थी सघिया आहिनि या न थी सघिया आहिनि। आईंदा जो अमल छा हूंदो। वहीद राजपर सां ॻाल्हि ॿोल कयूं था। वहीद मां तव्हां ॾिसो पियो काफ़िलनि जे पहुचण जो सिलसिलो बि जारी आहे। केतिरो तव्हांखे जोश ताव नज़र अचे पियो सहाफ़ियुनि में हिन वक़्तु, छा सूरताल पई लॻे? ॾिसो सरकश हिन वक़्तु सॼी जेकी सहाफ़ती बिरादरी आहे उहा हिन वक़्तु सख़्तु जेको नाराज़ आहे। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असां सां गॾु शहीद जो वॾो भाउ करमुल्ला महर बि मौजूदु आहे। हिन धरणे में हिन वक़्तु पहुची चुको आहे। सॼी सिंध खां जेके सियासी मज़हबी समाजी पार्टियूं आहिनि उन्हनि जा अॻुवान कारकुन काफ़िलनि जी सूरत में हिन सखर DIG हाफ़िज़ जारो धरणे में शिरकत लाइ निकिरी चुका आहिनि। सहाफ़ती तंज़ीमूं जेके आहिनि, सहाफ़ी आहिनि, उन जा अॻुवान बि हिते पहुची चुका आहिनि। हैदराबाद खां, दादू खां दोस्त आयल आहिनि, लाड़काणे खां, मुख़्तलिफ़ सॼी सिंध खां। सरकश केतिरा नाला खणूं। सॼी सिंध में दोस्त जेके सहाफ़ी आहिनि, शहीद जा जेके चाहींदड़ आहिनि, जेके गम में अञा ताईं मुब्तला आहिनि, उहे सॼी सिंध खां निकिता आहिनि, कुंड कुर्छ खां निकिता आहिनि। रैलियुनि जी सूरत में हिन वक़्तु अचनि पिया ऐं वॾे तइदाद में, हज़ारनि जी तइदाद में अॼु हीउ धरणो हूंदो, तारीख़ी धरणो हूंदो। KTN काविश जे तरफ़ां अॼु हिते DIG सखर हाफ़िज़ यारो धरणो आयो आहे। कातिलनि जी अदम गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ ही धरणो आहे। असांजो JIT सरबराह जेको आहे उनखे तब्दील करण जो असांजो मुतालबो आहे त गैर जानिबदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। ही तकरारी थी चुको आहे। SSP सखर हिन सूरत हाल में बि मोकल ते हलियो वियो आहे ऐं का बि जेके मरकज़ी कातिल आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ अञा ताईं कुझु छापो न आयो आहे। उन्हनि जे हवाले सां के टीमूं कोन जोड़ी सघियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे त FIR में जेको IO हूंदो, इन्वेस्टिगेशन कंदो, इंस्पेक्टर लेवल जो कंदो। ASI कयो वियो आहे। एॾी गफ़लत जो मुज़ाहिरो कयो वियो आहे त हुनमें फरियादी ठीकु आहे, हुनमें ASI खे रखियो वियो आहे। इहा बि वॾी गफ़लत आहे। असां निगरान सिंध हुकूमत अञा ताईं हिन हवाले सां को नोटिस न वरितो आहे। रिपोर्ट करणु घुर्जे, हिनखे मुअतल करे इंक्वायरी विहारणु घुर्जे आहे, पर अञा ताईं को बि हिन हवाले सां अहिड़े क़िस्म जो एक्शन कोन थियो आहे। सहाफ़ी सॼियूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहो मुतालबो आयो आहे। कराची में धरणो हुयो, कराची प्रेस क्लब PFU जे तरफ़ां इहो मुतालबो कयो वियो त हिनखे JIT जी सरबराहीशिप तां हटायो वञे, इंक्वायरी कई वञे, मुअतल कयो वञे, पर अञा ताईं हिन हवाले सां को बि एक्शन। पाण पहिरें ॾींहं खां वठी तव्हां असां सभु जान मोहम्मद महर जे हिन क़तल केस जे हवाले सां उनखे ॾिसंदा रहिया आहियूं त पहिरें ॾींहं खां वठी जहिड़े क़िस्म जो रवैयो पुलिस जो हिन वक़्त ताईं उहो साॻियो ई रवैयो आहे, बिहेवियर उहो ई आहे। कंहिं क़िस्म जी का अॻु भराई न पई थिए एसि ताईं जो उन में जेके FIR में पुलिस एहलकार बशीर आहिनि उन्हनि खे पंहिंजे पोस्टुनि तां बि राति खां वठी हटाइणु शुरू कयो वियो आहे। ज़ाहिर आहे उहे जॾहिं इन्वेस्टिगेशन जो हिसो आहिनि वरी तव्हां उन्हनि खे पोस्टिंग तां बि हटाए छॾींदव त इन क़िस्म जूं ॿियो जेको टेक्निकल एविडेंस आहे न, पहिरें ॾींहं खां वठी जेको पुलिस चए पई जांच टीम बि आई, उन बि चयो त टेक्निकल जेके एविडेंस आहिनि उहे हिन वक़्त ताईं कलेक्ट न थिया आहिनि। मतिलबु हाणे फॉरेंसिक जी जेका रिपोर्ट आहे उहा अञा ताईं जेका कराई वई उहा न आई आहे। ठीकु आहे, उन पोइ जियो फेंसिंग जी हिन वक़्त ताईं रिपोर्ट का ॿुधाई नथी वञे त उनजी छा आहे। CCTV कैमराऊं खोलणाई वयूं, केतिरा CCTV फुटेजिस उनजा केतिरा हुया, पार्ट्स केतिरा हुया, उनजी का ख़बर न आहे। उन्हनि मां कहिड़ी निशानदेही थी उहो अञा ताईं
न पियो ॿुधायो वञे ऐं ही जांच जेका आहे उहा अञा मक़ामी सतह ते पई जेको आहे हेॾां खां होॾे फिराई पई वञे त ज़ाहिर आहे सभिनी साफ़िन में हिते बि तव्हां ॾिसो जेके साफ़ सिंध मां पहुचण मां कहिड़ो उन्हनि में तव्हां नज़र पियो अचे त ही त हिकिड़ी वॾी बहसी जी हद आहे न। ॾिसो कलम दणी सां इहो उन जान मोहम्मद महर को मामूली माण्हू न हुयो, हाई प्रोफाइल केस आहे। उन सां सरकश ॾिसो न तव्हां शुरू ॾींहं खां वठी पाण गॾु आहियूं त मज़ाक कयो पियो वञे, सीरियस कोन्हे का पुलिस, उन जो किरदारु मशकूक आहे हिन वक़्त ताईं, केस ख़राब करण जी कोशिशि कई पई वञे पुलिस जे तरफ़ां। त मां इहो ई चयुमि न एस आहे इंस्पेक्टर लेवल जो हुजणु घुरिजे, इहो अदालत जो फ़ैसिलो आहे, अदालत जे तरफ़ां फ़ैसिलो ॾिनल आहे त मशीर जेको हूंदो कम से कम इंस्पेक्टर लेवल जो हुजे, पर हुनखे एस आहे बेड़ो जेको ॿ लफ़्ज़ न ॻाल्हाए सघे। हाई कोर्ट में सुभाणे हुनखे बयान ॾियणा आहिनि, ॿिया मामला आहिनि, इन्वेस्टिगेशन रिपोर्ट्स हुनखे पेश करणियूं आहिनि, चालान ठाहिणा आहिनि। इहो कमु कीअं कंदो? हिकु साज़िश तहत जेको आहे हुनखे केस ख़राब करण जी कोशिशि कई पई वञे। शुरू में बि जीअं मसइलो थियो त SSP सखर जे तरफ़ां बयान ॾिनो वियो त ज़मीनी तकरार आहे। असांजो मुतालबो आहे मर्कज़ी जेके कातिल आहिनि उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। धरणो असांजो 1 पॉइंट एजेंडा जेको आहे इहा आहे त कातिल गिरफ़्तार कयो वञे, सरपरस्त जेके आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे, वाइको कयो वञे, जेके ॻुझा हथ आहिनि हिन कतल जे पोयां उन्हनि खे बहासर जेकी शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, वाइको कयो वञे, केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे। तव्हां ॾिठो त उनजे वारसनि सां पाण जॾहिं मिलियासीं त उन्हनि जे सिक्योरिटी जो को बि बंदोबस्तु कोन कयो वियो। जॾहिं काविश KTN जी पंहिंजी टीम जॾहिं वठ पकड़ कईसीं, टीवी ते ख़बरूं ब्रेक थियूं, उन खां पोइ जेको आहे वञी इहे कातिल जेके आहिनि उन्हनि खे सिक्योरिटी जेका आहे फिरियादियुनि खे ॾिनी वई आहे। इहे इन क़िस्म जा कंसर्ट फिरियादी जेको आहे असां सां गॾु मौजूदु आहे, जान मोहम्मद महर जो भाउ, उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था, उहे बि धरणे में असां सां गॾु आहिनि। हालां तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्त ताईं शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जा मुख्य जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार न थिया आहिनि, पुलिस जेका जांच कई आहे, तव्हांखे केतिरो एतमाद में वरितो पियो वञे? तव्हां केतिरो इन्हनि खे केतिरी अॻु भराई थी आहे, का ख़बर आहे तव्हांखे? असांखे काई बि हिन ॻाल्हि जी ख़बर न आहे ऐं न के हिन महिल ताईं के कातिल गिरफ़्तार थिया आहिनि। असांजो सिंध हुकूमत ऐं चीफ जस्टिस खां ऐं DIG सखर खां इहो मुतालबो आहे त सिंगार मलक खे मुअत्तल करे ऐं असां जेके बि असां जे केस खे लोहण था चाहिनि, महिरबानी करे उन्हनि सहूलियतकार जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे केतिरे किरदार तक पहुचाइनि। ज़ाहिर आहे सॼे सिंध में हिकिड़ी ॾुख वारी सूरत हाल आहे, पर जेका शइ तव्हांजे मथां गुज़रंदी हूंदी उहा त वरी हिकिड़ी अलॻि शइ हूंदी। 9 ॾींहं कीअं गुज़रिया आहिनि शहीद जान मोहम्मद महर खां पोइ, शहादत खां पोइ तव्हांजा? बसि असांखे त असांखे मानी बि पेट में कोन्हे। असांजो मुतालबो इहो आहे त गिरफ़्तार कयो कातिल। बसि तव्हां पुलिस जे साम्हूं ख़दशात जो इज़हार कंदा रहिया आहियो, मुलाक़ातूं बि थींदियूं आहिनि, पर उन ते अमल थींदे केतिरो तव्हांखे नज़र पियो? असांखे कुझु बि नज़र न आयो। जेका बि पुलिस कार्रवाई करे थी पई उनखे फ़ौरन ज़रिए झलियो थो वञे त तव्हां इहा कार्रवाई बंदि कयो। तव्हांखे जवाबदारनि जे मथां को छापो वापो किथे ॾिसण में आयो आहे? किथे बि कोन आयो आहे कुझु बि न। अच्छा, तव्हांखे धमकियूं बि वरी उन खां पोइ जवाबदार धुर जे तरफ़ां मिलियूं पियूं? हा मिलियूं साईं। असां उहो उन्हनि खे चयोसीं असांखे धमकी थी मिलनि पियूं, महिरबानी करे असांखे सिक्योरिटी ॾियो, जेको सिक्योरिटी असांखे ॾिनी अथऊं माना ईअं नाले मातर, त इन में का असांखे ॿी फैसिलिटी न ॾिनी अथऊं त को पंहिंजो छा कयूं छा न कयूं। बहरहाल असां हिन में पुलिस में मुतमिन न आहियूं त को असांजी का केस जी अॻु भराई कंदो। ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त इन्हनि खे हटाए करे SP खे या कंहिं जेके IAO आहे इन्हनि खे महिरबानी करे इन जी जाइ ते को सुठो अमलदार रखनि त जीअं असांजे केस जी अॻु भराई थिए। JIT जो सरबराह साॻो SSP सखर संगार मलिक आहे, तव्हां वारिस आहियो, तव्हां बि मुतालबो कयो हुयो इहो त उनखे तब्दील कयो वञे। हा, त छा कयो न? असां इहो मुतालबो कयोसीं JIT में जेको सरबराह आहे सिंगार मलक, महिरबानी करे इनखे हटायो वञे ऐं इन जी जाइ ते को चीफ जस्टिस हुजे या को सुठी साखार माण्हू हुजे उहो इन में शामिल कयो वञे। अॼोको धरणो आहे सॼे सिंध मां शहीद जान मोहम्मद महर जा जेके साथी आहिनि उहे हिते पहुतल आहिनि सभु। तव्हां उन्हनि खे ॾिसी कीअं पियो तव्हांखे अॼोके हिन धरणे में महसूस? असां उन्हनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जेके पहुतल
ऐं असां सभु नाज़रीन, सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सखर में DIG ऑफिस आॾो अॼु धरणो हयो पियो वञे। धरणे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िलनि जी आमद जारी आहे। हिन वक़्ति अवां खे ॻाल्हि ॿोल ॿुधाईसीं शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो भाउ करमुल्ला महर बि धरणे वारे हंधि मौजूदु आहे, जंहिं ॻाल्हि ॿोल कई आहे। संदसि चवणु आहे त फौरी तौर SSP खे हटायो वञे, ॿियो कोई मुक़ररु कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। कातनि जी गिरफ़्तारीअ लाइ अॼोको धरणो आहे। कातनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िलनि जी सखर आमद जारी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त 9 ॾींहं गुज़रण बावजूद बि KTN न्यूज़ जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नाहिनि कया विया। शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िलनि जी आमद जारी आहे। अॼु SSP सखर ऑफिस आॾो धरणो हयो पियो वञे। धरणे जो इंतज़ाम मुकमल कयो वियो आहे। धरणे वारे हंधि सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जो भाउ करमुल्ला महर बि मौजूदु हो, जंहिं ॻाल्हि ॿोल कई आहे। संदसि चवणु आहे त असांखे पुलिस ख़दशा आहिनि। पुलिस ते ख़दशा ज़ाहिर कंदे करमुल्ला महर जो चवणु हो त कातलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे धमकियूं ॾिनियूं पई वञनि, सिक्योरिटी फ़राहम कई वई, पर उन जो बि को फ़ाइदो नाहे। कातलनि खे गिरफ़्तार कयो वञे, कातलनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। KTN काविश सथ जा असीं थोराइता आहियूं जेके असां सां साथ ॾेई रहिया आहिनि। करमुल्ला महर KTN न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ अॼु DIG ऑफिस आॾो धरणो हयो पियो वञे। धरणे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान बि शिरकत कंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िलनि जी सखर आमद जारी आहे। 9 ॾींहं गुज़रण बावजूद KTN न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। अवां खे ॿुधायूं पिया त हिन वक़्ति धरणो हयो पियो वञे। DIG सखर ऑफिस आॾो धरणे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। शहीद जान मोहम्मद हाल आहे त सॼी सिंध खां हज़ारनि जी तइदाद में सियासी समाजी क़ौम परस्त ऐं मज़हबी वकील बिरादरी सहाफ़ी तंज़ीमूं जेके आहिनि उन जा अॻुवान कारकुन हज़ारनि जी तइदाद में उन जा काफ़िला रवां दवा आहिनि। DIG ऑफिस जे आॾो अॼु धरणो हयो वेंदो। हिते तयारियूं मुकमल आहिनि। स्टेज तव्हांजे साम्हूं आहे, हुन जी तयारी थिए पई। पिंडाल लॻी वियो आहे। हज़ारनि जी तइदाद में जेको माण्हू ईंदा। SUP जे तरफ़ां जिस्कम जे तरफ़ां अवामी तहरीक समेत जेके क़ौम परस्त जमायतूं आहिनि उनजे समूरनि हिमायत कई आहे। जेकी मज़हबी जमायतूं आहिनि JUI जे तरफ़ां जमायत इस्लामी उन्हनि बि हिमायत कई आहे। पॉलिटिकल जेके जमायतूं आहिनि उन्हनि बि इन हवाले सां GDA बि ऐलान कयो आहे। सिंध जो जेको शऊर आहे हज़ारनि जी तइदाद में हिन वक़्तु शहीद जे खून सां इंसाफ़ लाइ सखर जी तरफ़ काफ़िलनि जी सूरत में रवां दवा आहे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमुनि जा अॻुवान आहिनि सहाफ़ती तंज़ीमुनि जा कश्मीर खां KT बंदर ताईं KT बंदर खां कश्मीर ताईं सॼी सिंध मां जेके रैलियूं आहिनि रवां दवा आहिनि। ऐं असांजो मुतालबो आहे त SSP सखर जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कई वञे, उनखे सस्पेंड करे उनखे एक्शन खयो वञे। JIT सरबराहीशिप तां उनखे हटायो वञे। को ईमानदार ऑफिसर न्यूट्रल जेको गैर जानबदार हुजे उनखे मुक़ररु कयो वञे। शहीद जा जेके मरकज़ी कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। उन्हनि जा जेके सरपरस्त आहिनि जिन उनखे इस्तेमालु कयो, जिन जा हथ गुज आहिनि उन्हनि खे वाइखो कयो वञे। तनवीर आलम ओडो जी सरबराही में जेकी कमेटी आहे असां उन मां पुर उमीद आहियूं त उहो शहीद जे खून सां इंसाफ़ कंदो ऐं जेके सिफ़ारिशूं ॾींदो मेरिट ते ॾींदो। जेकी पूरी कमेटी IG सिंध पुलिस जे तरफ़ां ठाही वई आहे उन ते असां पुर उमीद आहियूं त शहीद जे खून सां इंसाफ़ थींदो ऐं मरकज़ी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अॼु DIG सखर ऑफिस जे आॾो असांजो धरणो जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। माण्हू उन में वॾे तइदाद में रैलियुनि जी सूरत में कहिड़ी अपील कंदा सॼी सिंध जे शऊर खे हिते पहुचण लाइ? ॾिसो भई सॼी सिंध जे शऊर खे असां अपील 3 ॾींहंनि खां कई आहे। हींअर बि मां अपील कंदुमि त DIG ऑफिस जे आॾो
हीउ धरणो जेको जारी आहे काविश KTN ग्रुप जे तरफ़ां उन में भरपूर तरीक़े सां शिरकत कनि। हीअ जेकी ज़ुल्म थियो आहे, बर्बरियत थी आहे, जेको जान मोहम्मद महर सखर ताईं उनखे महदूद न करणु घुरिजे। सॼी सिंध जो जेको मज़लूम अवाम आहे उन आवाज़ हुयो ताईं मज़लूमनि जी ॻाल्हि कई। उन पाणी जो मसइलो हुजे, NFU जो मसइलो हुजे, धाड़ेलनि हितां जेके मुगवी अगवा आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते जेके उत्तर सिंध जा मामला आहिनि उन्हनि ते आवाज़ हुयो मज़लूमनि जो। अॼु मज़लूमनि खां जिन जो आवाज़ हुयो जान मोहम्मद महर, उनखे ज़रूरत आहे उन खून सां इंसाफ़ लाइ। सॼी सिंध जेको आहे अचे हिते उनखे इंसाफ़ ॾियाराए। जेकी हिते ज़ुल्म थी रहियो आहे, पुलिस अञा ताईं को बि जेको आहे एक्शन कोन खयो आहे। सहूलतकार गिरफ़्तार करे वेही रही आहे। 6 मरकज़ी मुलज़िम आहिनि, उन ते जवाब इहो पियो ॾिनो कचे में हलिया विया आहिनि। उहो कचे में कचो बि हिन रियासत जो हिसो आहे। कानून फोर्स आहे, मदद वठो तव्हां रेंजर्स खां, पाक फ़ौज खां मदद वठो। हिन वक़्तु जेके मरकज़ी मुलज़िम आहिनि उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, असांजो इहो मुतालबो आहे। ऐं सॼे शऊर खां इहा अपील आहे सिंध जे त फौरी तौर ते हिन असांजी अपील ते धरणे में शिरकत कनि, भरपूर तरीक़े सां शिरकत कनि, जीअं ॿिए कंहिं सहाफ़ी सां, ॿिए कंहिं मज़लूम सां अहिड़े क़िस्म जो मुस्तक़बिल में को ज़ुल्म न थिए। किथां किथां काफ़िला अचनि पिया? जी बिल्कुलु, तव्हां ॾिसो शहीद जान मोहम्मद महर जे शहादत खां पोइ पूरी सिंध छा पूरी दुनिया सरापा एहतजाज आहे। पाण सिंध खे ॾिसूं था पिया त को बि अहिड़ो शहर कोन्हे जिते एहतजाज न पियो थिए। काविशी KTN पहिरें ॾींहं खां वठी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज करे थी पई। अॼु सखर में जेको DIG ऑफिस ॾाढो धरणो लॻे थो पियो, उते पाण मौजूदु आहियूं। पूरी सिंध जे मां मुख़्तलिफ़ काफ़िला निकिरी चुका आहिनि। पाण जे ॻाल्हि कयूं त जामशोरो मां काफ़िलो निकिरी चुको आहे, मलीर मां काफ़िलो निकिरी चुको आहे, कराची जा दोस्त राति ते पहुतल आहिनि, नौशहरो, फिरोज़, मोरो समेत मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि उन्हनि जा काफ़िला हिते पहुचनि था पिया। असीं सम्झूं था पिया त अॼुको जेको धरणो आहे उहो फिसलाइतो धरणो हूंदो। ऐं हीउ जेको धरणो आहे न रुॻो सहाफ़ियुनि जो धरणो मां सम्झां थो पियो, पर सिंध जे शऊर जो धरणो आहे। छाकाणि त जान मोहम्मद महर न रुॻो सहाफ़ी हो, पर उहो तव्हां ॾिठो त हिकिड़ो आवाज़ हुयो, हिकिड़ो मज़लूमनि जो आवाज़ हो, सियासी समाजी माण्हुनि जो आवाज़ हो, जंहिंखे दॿाइण जी कोशिशि कई वई आहे। जान मोहम्मद महर जो जेको खून आहे असीं कंहिंखे फॿाइण कोन ॾींदासीं। सम्झूं था पिया त पूरी सिंध हिकु प्लेटफॉर्म ते मौजूदु आहे। असीं सिंधियंस काउंसिल तरफ़ां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते धरणा हया आहिनि ऐं अॻिते बि असीं इहो फ़ैसिलो कयो आहे त जेसिताईं जान मोहम्मद महर जा समूरा क़ातिल गिरफ़्तार न थींदा, सहूलतकार SSP नौशहरो जेको सखर आहे सिंगार मलक खे न हटाए वेंदो, उन जे ख़िलाफ़ु जांच न कई वेंदी, त इहे एहतजाज जारी रहंदो। अॼोको धरणो मां सम्झां थो पियो त इंतिहाई फ़ैसिलाइतो हूंदो ऐं त असांजी इहा ई उमेदु आहे त पूरी सिंध जो जेको शऊर आहे जिते घटि थींदो, हीउ तारीख़ी धरणो लॻंदो। तव्हां हिते कराची चीफ रिपोर्टर वहीद राजपत साहब जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त फौरी तौर ते SSP खे हटायो वञे ऐं हिननि जो इहो चवणु आहे त तमामु वॾे अंग में जेको हज़ारनि तादाद में काफ़िला अची रहिया आहिनि। हिते सखर में ख़ासि तौर ते जेको सीनियर सहाफ़ी सरकस सदायो मौजूदु आहे, जंहिं पहिरें ॾींहं खां वठी शहीद जान मोहम्मद महर जिन केस खे ॾिठो आहे, उहो हिते राब्ते में बि आहे। सरकस सदायो जे हवाले सां हिते जॾहिं DIG ऑफिस अॻियां हुननि जो छा चवणु आहे, किथां किथां काफ़िला सरकस अचनि पिया हिते ऐं कहिड़ी तयारी आहे, छा मुतालबो आहे अव्हांजो? ॾिसो, शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जे गिरफ़्तारी जे लाइ असांजो वन एजेंट आहे। इहो ई अॼु धरणे जो मक़सदु त उहे क़ातिल गिरफ़्तार थियनि ऐं जेके सहूलतकार आहिनि या जेके सरपरस्त आहिनि उन्हनि खे बि वाक़ो ऐं पधिरो कयो वञे। DIG ऑफिस जे अॻियां जेको धरणो लॻे पियो, उन जूं समूरियूं तयारियूं मुकमल आहिनि। काफ़िलनि जे पहुचण जो सिलसिलो जारी आहे ऐं दोस्तनि खे लोकेशन असां ॿुधायूं जंहिं जॻह ते DIG ऑफिस आहे। हीअ शिकारपुर रोड आहे, उन ते वाक़िआ आहे DIG ऑफिस। उन जे अॻियां असां हिकिड़ो वॾो पिंडाल हिते तयारु कयो आहे, छाकाणि त ॾिसो त सख़्तु गर्मीअ वारी सूरत हाल आहे, पर उन जे बावजूदु सिंध जे हर शहर मां दोस्तनि जा राब्ता आहिनि, उहे काफ़िला उतां निकिरी चुका आहिनि। हिते दोस्त पहुचनि पिया त इहो पिंडाल तयारु कयो वियो आहे। हिते जेके अचनि पिया माण्हू उन्हनि जे पीअण जे पाणी जो बि बंदोबस्तु कयो वियो आहे। ॿिया जेके इंतज़ाम आहिनि उहे बि हिते मुकमल कया विया आहिनि ऐं काफ़िला हाणे पहुचणु शुरू थी विया आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जो जेको क़त्ल केस आहे, ॾिसो न सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। पाण हे ॿियो भेरो एहतजाज कयूं पिया DIG ऑफिस जे अॻियां, वॾो धरणो, ही तारीख़ी धरणो जंहिंखे असीं चऊं उहो लॻे पियो, पर उन जे बावजूदि बि उन केस में कंहिं क़िस्म जी पुलिस अॻु भराई न पई करे। उबतो जेके असांखे अंदरूनी कहाणियुनि जूं ख़बरूं पवनि थियूं त उन केस खे विञाइण जे लाइ जेके मुख़्तलिफ़ उते पुलिस ऑफिसर, मिसाल शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी FIR जेका आहे उहा कंहिं सब इंस्पेक्टर खां कटाइणु घुरिजे, उहा ASI खां कटाई वई। ठीकु आहे, उन खां पोइ उन केस में जेके कुझु पुलिस अहलकार जेके मशीर आहिनि, राति उन्हनि खे हटायो वियो आहे उन्हनि जे पोस्टुनि तां। इन क़िस्म जी जेका मूवमेंट थिए पई, असां सम्झूं था त सखर पुलिस जेका अञा ताईं संजीदा न आहे शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जे हवाले सां। बाक़ी जांच टीम जेका IG जोड़ी हुई तनवीर आलम उडो जेको DIG जी अॻवानी में, उनजी हिकिड़ी हिते जंहिं जाइ ते DIG सखर ऑफिस अॻियां धरणो आहे, किथां किथां काफ़िला अचनि पिया, कहिड़े कहिड़नि सियासी समाजी धुरियुनि सहाफ़ी तंज़ीम हिमायत कई आहे? तव्हां ॾिसो, हीउ जेको असां काविश KTN सथ अॼु सॾु ॾिनो आहे, उन्हनि
न रुगो सिविल सोसाइटी पर सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान, क़ौमपरस्त जमायतूं आहिनि, उन्हनि में मज़हबी जमायतूं आहिनि, लिबरल जमायतूं आहिनि, हर क़िस्म जे मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, जमायतूं, उन्हनि सभिनी इन जी हिमायत कई आहे। राति खां वठी असांखे ॾिसण में आयो त केतिरा मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके अॻुवान उहे हिते सखर में तरसियल हुआ, जेके अॼोके हिन धरणे में शरीक थींदा। उनखां अलावा कराची खां वठी कश्मीर ताईं हर शहर मां जेके आहिनि उहे न रुगो सहाफ़ी या सहाफ़ती तंज़ीमुनि जा, पर जेके आम माण्हू आहिनि ख़ुदि उन्हनि जो वॾो अंगु सियासी समाजी तंज़ीमुनि जा जेके अॻुवान आहिनि, उन्हनि जा काफ़िला जेके आहिनि उहे सखर जे तरफ़ रवां दवा आहिनि, रस्ते में आहिनि, केतिरा कुझु हिते सखर में पहुची चुका आहिनि। बाज़ाब्ता तौर ते 12 वॻे असीं हिन धरणे जी शुरूआत कंदासीं ऐं तेसिताईं हीउ धरणो असांजो जारी रहंदो जेसिताईं शहीद जान मोहम्मद महर जा जेके क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार नथा थियनि। जेको शहीद जे हवाले सां अॼु नओं ॾींहुं आहे, तव्हां इंतज़ामी तौर ते एहतजाजी तौर ते तव्हां हिते सरगर्म आहियो, इंतज़ामी तौर ते को राब्तो थियो आहे धरणे जे हवाले सां? ॾिसो, 9 ॾींहं गुज़री आहिनि, पर हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते न SSP सखर न DIG सखर असां सां कंहिं बि क़िस्म जो राब्तो न कयो आहे। पर जेकॾहिं असां बार बार राब्ते करण जी कोशिशि कई वई आहे त कॾहिं राब्तो थिए पियो, कॾहिं न बि थिए पियो। ऐं शहीद जान मोहम्मद महर जे क़तल केस में कहिड़ी अॻुभराई थिए, पुलिस का बि हिन वक़्त ताईं ॼाण न पई न ॾे, न रुगो असां सहाफ़ियुनि खे, पर ख़ुदि जेके वारिस आहिनि या फ़िरियादी आहे उनखे बि न पियो ॿुधायो वञे त हिन वक़्त ताईं शहीद जान मोहम्मद महर जे क़तल केस में कहिड़ी अॻुभराई थी आहे। सिर्फ़ु जेके आहिनि उहे डायरियूं ऐं कागज़ पत्र इहे ॾिसण में अचनि पिया। मर्कज़ी जेके जवाबदार आहिनि, ॾिसो, जिन मर्डर कयो आहे, जिन गोली हलाई आहे शहीद जान मोहम्मद महर जे मथां, उन्हनि मां को बि अञा ताईं गिरफ़्तार न थियो आहे। हीअ 3 त सहूलियतकारीअ जे इल्ज़ाम हेठि पुलिस गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे उनजी गिरफ़्तारी शो कई आहे, पर ॿिया जवाबदार हिन वक़्त ताईं जेको आहे उहे अञा ताईं न पिया थियनि गिरफ़्तार। तव्हां ॿुधाइजो, तव्हां बि पहिरें ॾींहं खां वठी छा चवंदा तव्हां? शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जेके आहिनि को थर कोन विया आहिनि, को अहिड़े हंधि कोन आहिनि। हीअ हितां ई तव्हांजे सखर वारे इलाइक़े में हिते रहनि पिया। और हे जेके असांजो अॼु एहतजाज आहे उन में शहीद जान मोहम्मद महर जा वारिस, उन जा भाइर बि शरीक थींदा। ऐं हिन वक़्तु चक शहर जेको शहीद जान मोहम्मद महर जो अबाणो शहर आहे, उन शहर मां बि काफ़िला हिते अचनि पिया। लखी तालुके मां जेके मज़हबी जमायतुनि जा माण्हू आहिनि, सियासी जमायतुनि जा माण्हू आहिनि, उहो बि हिन में शरीक थींदा। पर सखर पुलिस जे पहिरें ॾींहं खां वठी जेका गफ़लत ऐं मुजरिमाना जेके पोज़ीशन आहे, कार्रवायूं आहिनि, उहे ॾाढो ॾुखोईंदड़ आहिनि। ऐं DIG ऑफिस आॾो असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं, पर DIG साहिबु सरकश सही चयो त DIG साहिबु हुजे या उनजो SSP सखर हुजे, उन्हनि कॾहिं बि सहाफ़ियुनि सां पाण राब्तो करे उन्हनि खां इहा पुछा न कई आहे त हिन क़तल जो छा थियो। ऐं फ़रियादी बि दाही आहिनि त उन्हनि खे बि जेको ख़दशा आहिनि पुलिस खां, त सखर पुलिस उन्हनि सां बि सुठे नमूने सां राब्तो नथी करे। तव्हां हिते ॿुधो, चीफ रिपोर्टर वहीद राजभर साहिबु सर्कस सदायो सीनियर सहाफ़ियुनि जो इहो ई मुतालबो आहे त फौरी तौर ते जेको आहे सो क़ातिलनि जी गिरफ़्तारी खे यकीनी बणायो वञे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु 12 वॻे धरणो शुरू थींदो। सॼी सिंध खां सहाफ़ियुनि, सियासी समाजी तंज़ीमनि, वकीलनि जा काफ़िला पहुचणु शुरू थी विया आहिनि। ऐं इहो ई मुतालबो आहे त फौरी तौर ते शहीद जान मोहम्मद बि हिन ॻाल्हि जी ख़बर न आहे ऐं न कई हिन महिल ताईं के क़ातिल गिरफ़्तार थिया आहिनि। असांजो सिंध हुकूमत ऐं चीफ जस्टिस खां ऐं DIG सखर खां इहो मुतालबो आहे त सिंगार मलक खे मुअतल करे ऐं असां जेके बि असां जे केस खे लोहण था चाहिनि, महिरबानी करे उन्हनि सहूलियतकारा जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे किरदार तक पहुचाइनि। ज़ाहिर सॼे सिंध में हिकिड़ी ॾुख वारी सूरत हाल आहे, पर जेका शइ तव्हांजे मथां गुज़रंदी हूंदी उहा त वरी हिकिड़ी अलॻि शइ हूंदी। 9 ॾींहं कीअं गुज़रिया आहिनि शहीद जान मोहम्मद महर खां पोइ, शहादत खां पोइ तव्हांजा? बसि असांखे त असांखे मानी बि पेट में कोन्हे। असांजो मुतालबो इहो आहे त गिरफ़्तार कयो क़ातिल। बसि तव्हां पुलिस जे साम्हूं ख़दशात जो इज़हार कंदा रहिया आहियो, मुलाक़ातूं बि थींदियूं आहिनि, पर उन ते अमल थींदे केतिरो तव्हांखे नज़र पियो? असांखे कुझु बि नज़र न आयो आहे। जेका बि पुलिस कार्रवाई करे थी पई उनखे फ़ौरन ज़रिए झलियो थो वञे त तव्हां इहा कार्रवाई बंदि कयो। तव्हांखे जवाबदारनि जे मथां को छापो वापो किथे ॾिसण में आयो आहे? किथे बि कोन आयो आहे कुझु बि न। अच्छा, तव्हांखे धमकियूं बि वरी उन खां पोइ जवाबदार धुर जे तरफ़ां मिलियूं पियूं? हा, मिलियूं साईं। असां उहो उन्हनि खे चयोसीं असांखे धमकी थी मिलनि पियूं, महिरबानी करे असांखे सिक्योरिटी ॾियो। जेको सिक्योरिटी असांखे ॾिनी अथऊं, माना ईअं नाले मातर, त इन में का असांखे ॿी फैसिलिटी न ॾिनी अथऊं त को पंहिंजो छा कयूं छा न कयूं। बहरहाल असां हिन में पुलिस में मुतमिन न आहियूं त को असांजी का केस जी अॻु भराई कंदो।
ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त इन्हनि खे हटाए करे SP खे या कंहिं जेके IAO आहे इन्हनि खे महिरबानी करे इन जी जाइ ते को सुठो अमलदार रखनि त जीअं असांजे केस जी अॻु भराई थिए। JIT जो सरबराह साॻियो SSP सखर संगार मलिक आहे, तव्हां वारिस आहियो, तव्हां बि मुतालबो कयो हुयो इहो त उनखे तब्दील कयो वञे, हा त छा कयो न? असां इहो मुतालबो कयोसीं JIT में जेको सरबराह आहे सिंगार मलक, महिरबानी करे इनखे हटायो वञे ऐं इन जी जाइ ते को चीफ जस्टिस हुजे या को सुठी साखार माण्हू हुजे उहो इन में शामिल कयो वञे। बुलेटिन की शुरुआत में नाज़रीन असां ख़बर शेयर कंदासीं। सखर मां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं कावे सथ पारां अॼु DIG ऑफिस आॾो धरणो हयो पियो वञे। धरणे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। धरणे में साफ़ ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि बि शिरकत कई आहे। अवां खे ॿुधायूं पिया जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला जारी आहिनि अचण। अवां खे ॿुधायूं पिया त अॼु DIG ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो। काफ़िलनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त अॼु DIG ऑफिस आॾो धरणो हयो पियो वञे। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे। सखर मां अवां खे ख़बर ॾियो पिया शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं कावे सथ पारां DIG ऑफिस आॾो धरणो हयो पियो वञे। धरणे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। धरणे में साफ़ ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। अवां खे ॿुधायूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में शिरकत लाइ सखर पहुतल आहिनि। कुझु काफ़िला पहुचनि पिया, कुझु पहुचण शुरू थी विया आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया धरणे में साफ़ ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि बि शिरकत कई आहे। शहीद जान मोहम्मद महर जो भाउ करमुल्ला महर बि हिन वक़्तु धरणे में मौजूदु आहे। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहिनि कया विया। 9 ॾींहं गुज़रण बावजूद बि सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में पुलिस नाकाम थी वई आहे। हिन वक़्तु DIG सखर ऑफिस आॾो धरणो हयो पियो वञे। धरणे में मौजूद मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि पारां कातनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो वियो आहे। नारेबाज़ी कई वई आहे। धरणे में साफ़ ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। जॾहिं त शहीद जान मोहम्मद महर जो भाउ करमुल्ला महर बि हिन वक़्तु धरणे में ई मौजूदु आहे। अवां खे ॿुधायूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में पहुचण शुरू थी विया आहिनि। धरणो हिन वक़्तु जारी आहे। DIG सखर ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अनस कांगरो तफ़सील मालूम कंदासीं। जी अनस, हिन वक़्तु धरणे में केरु केरु पहुतो आहे? बिल्कुल शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खिलाफ काविश KTN न्यूज़ सथ तरफ़ां कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ DIG ऑफिस सखर जे आॾो ऐलानियल धरणो जेको आहे सो उहो शुरू थी चुको आहे। कराची हैदराबाद खां सवाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि ज़िलनि खां जेके सहाफ़ी आहिनि उहे पहुचण शुरू थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो DIG सखर जे ऑफिस आॾो सखर शिकारपुर रोड ते जेको आहे सो धरणो शुरू थी चुको आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सहाफ़ी जेके आहिनि सो पहुची चुका आहिनि। जॾहिं त काफ़िला सहाफ़ियुनि जा वफ़द तोड़े जेके आहिनि सो रैलियुनि जे सूरत में उहे सखर DIG ऑफिस जे आॾो जेको आहे सो पहुचण वारा आहिनि। सखर शहर मां अॼु जेको आहे सो डिस्ट्रिक्ट बार तरफ़ां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो आहे। वकीलनि जो वॾो जेको आहे सो वफ़द पिणु अची रहियो आहे। जॾहिं त जमायत इस्लामी जो मरकज़ी अॻवान जेको आहे सिराजुल हक़ उहो बि जेको आहे सो एहतिजाजी धरणे में शिरकत कंदो ऐं शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खिलाफ एहतिजाजी धरणे खे सिराजुल हक़ मौलाना असदुल्लाह भुट्टो तोड़े ॿिया जेके सियासी समाजी क़ौमपरस्त अॻवान आहिनि उहे पिणु जेके आहिनि सो ख़िताब कंदा। हिन वक़्तु असीं पिंडाल में जेके आहे सो मौजूदु आहियूं। DIG सखर ऑफिस जे आॾो वॾो पिंडाल लॻायो वियो आहे जिते सहाफ़ी जेके आहिनि सो उहे पहुचण शुरू थी विया आहिनि। असां सां कराची KTN जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर मौजूदु आहे। वहीद कीअं था ॾिसो धरणे जी शुरूआत थी चुकी आहे, केतिरे जेके आहिनि सो कहिड़ा कहिड़ा अॻवान शरीक थींदा आहिनि, केतिरी तादाद हूंदी, कहिड़ा मुतालबा न जो की धरणे जा? ॾिसो हंस, हिन वक़्तु सॼी सिंध खां काफ़िला जेके आहिनि उहे अचनि पिया। असांजो एहतिजाज जो KTN कावे सद जे तरफ़ां हुयो उहो हिन बाज़ाब्ता तौर ते शुरू थी चुको आहे। 1:30 वॻे जमायत इस्लामी जो अमीर आहे सिराजुल हक़ साहब असदुल्लाह भुट्टो उहे हिते शरीक थींदा। JUI समेत जेकी मज़हबी सियासी जमायतूं आहिनि, कॉमपर्स पार्टियूं आहिनि, SUP जिस्कम अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक समेत जेके समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि पिणु
इन धरणे जी हिमायत कई आहे ऐं उन जा जे काफ़िला आहिनि मर्कज़ी जेके लीडरशिप आहे उहा बि रस्ते में आहे, उहो पहुचण वारी आहे। हिन वक़्तु धरणो शुरू थी चुको आहे। असांजी 1 पॉइंट एजेंडा आहे त कातिल गिरफ़्तार कयो, जेके 6 मर्कज़ी कातिल आहिनि उनजी गिरफ़्तारी कई वञे, जेके सरपरस्त आहिनि उन्हनि जा ॻुझा हथ आहिनि कतल जे पोयां उन्हनि खे वाइफो कयो वञे, केतिरे किरदार ताईं पुॼायो वञे। अच्छा भाई, त हेॾो वॾो काविश KTN न्यूज़ जो रिपोर्टर आहे, कतल थियो आहे, सिंध जो वॾो सहाफ़ी कतल थियो आहे, धरना लॻनि पिया, सॼे सिंध मां काफ़िला अचनि पिया, जमायत इस्लामी जो मरकज़ी अॻुवान बि शरीक थिए पियो। सिंध पुलिस, सखर पुलिस हिन वक़्त ताईं छा करे सघी आहे ऐं को एक्शन छो नथो थिए कातिलनि जे ख़िलाफ़? ॾिसो अनस, हिन वक़्त ताईं पुलिस जेको आईओ आहे उन खे बि जेको आहे थ्रेड ॾिना पिया वञनि, उनखे बि हिरासां कयो पियो वञे। जेको मशीर आहे ASI जो हिन में FIR में उनखे हटायो वियो आहे पोस्टिंग तां। प्रेशर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्रेशर ॾिनो पियो वञे। अॼु असां जीअं ई DIG ऑफिस जे ॾाढो हिन ऐलान कयो त धरणे जो, उन खां पोइ बौखलाहट जो शिकार थी वई आहे सखर पुलिस। जेके शहीद जानमोहन महर जो हाई प्रोफाइल केस आहे उन ख़राब करण जी जेको शुरू ॾींहं खां उन्हनि जी रहियो किरदार, उहो हुन में अञा तेज़ी अचे पई। मरकज़ी किरदारनि ताईं न पहुची सघी आहे, उनजी गिरफ़्तारी न थी सघी आहे अञा ताईं अमल में। 22 ॼणा जेके SSP सखर ऐलान कयो त असां गिरफ़्तार कया आहिनि, उहे केरु हुया? उहे मीडिया ॾाढो आंदा वञनि उन्हनि जा चेहरा, उनजी इन्वेस्टिगेशन उन खां कहिड़ी थी। हिन वक़्त ताईं सिर्फ़ु जेको आहे 3 सहूलियतकार गिरफ़्तार करे पंहिंजी जेको जान छॾाइण जे चक्कर में, ऐं FIR जे मतन में शहीद जानमोहन महर जी गाॾी जो जेको नंबर आहे उहो ग़लति विधो वियो आहे। ठीकु आहे, ASI लेवल जो हुनमें मशीर कयो वियो आहे, इंस्पेक्टर लेवल जो हूंदो आहे। ATC कोर्ट में ऐं सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे त इंस्पेक्टर खां घटि जेको आहे उहो FIR में मशीर न हुजणु घुरिजे, पर ASI जो एतिरो लाइट तरीक़े सां माना वरितो पियो वञे। इनखे असां सखर पुलिस जेको ॿियो मुतालबो असां इहो आहे JIT सरबराह हटायो वञे। जेको SSP सखर आहे उनजो गैर जानबदार न रहियो आहे, को गैर जानबदार ऑफिसर लॻायो वञे उनजो सरबराह, ऐं 3 ॾींहंनि जे बजाए 15 ॾींहं जो मुदो कयो वञे। असांजो इहो मुतालबो आहे। SSP सखर जे ख़िलाफ़ इंक्वायरी विहारी वञे, हुनखे मुअतल करे रिपोर्ट करायो वञे। पूरी प्रॉपर घण रुखी जेको आहे तहक़ीक़ात सभिनी खां थियणु घुरिजे। जेके किरदार आहिनि जिन सां जेको आहे उहे हिन केस में इन्वॉल्व आहिनि, जेके मरकज़ी किरदार आहिनि, जेके ॻुझा अथनि, उन्हनि खे बि आइडेंटिफाई करे एक्शन कयो वञे। जी वई, त बिल्कुलु सिंध पुलिस तोड़े सखर पुलिस जो किरदार आहे उहो त पहिरें ॾींहं खां वठी मशकूक रहियो आहे, बल्कि शहादत वारे हंध खां ई जेको आहे सो मशकूक रहियो आहे। जंहिं वक़्त में कतल थियो, कतल वारे हंध खां या अस्पताल ताईं या उन खां पोइ बाद में जेकी ॿी निजी अस्पताल ताईं वियासीं त न को पुलिस ऑफिसर पहुतो, न को जेको आहे सो पुलिस एहलकार पहुतो। शहीद जानमोहन महर जे कतल में जेके मुख्य जवाबदार आहिनि उहे हिन वक़्त ताईं बि जेके सो गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस पहिरियां जेका आहे सो दावा कई त उन्हनि शक जे बुनियाद ते जेके 20 खां 22 जेके सो शकी माण्हू वरिता आहिनि, सहूलियतकार या जेके जवाबदार आहिनि, लेकिन उन्हनि खे बि ज़ाहिर न कयो। सिर्फ़ु 3 जेके सहूलियतकार हुया उन्हनि खे सिर्फ़ु जेको आहे सो वठी 3 ॾींहंनि जो रिमांड वरितो वियो। गुज़िरियल ॾियारे क़ौमपरस्त अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणीअ प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इहा ॻाल्हि कई त सखर पुलिस तरफ़ां शहीद जानमोहन महर जे कतल केस में जेको मुख्य जवाबदार आहे उन ते मेड़ियूं पियूं मोकिलियूं वञनि त अवां गिरफ़्तारी जेका आहे सो पेश कयो ऐं पुलिस जे मथां जेको आहे सो दबाव आहे। DIG सखर जे ऑफिस आॾो हिन वक़्तु जेके सो वॾे तादाद में जेके सो सहाफ़ी पहुचणु शुरू थी विया आहिनि। कराची, हैदराबाद, लाड़काणो, सखर जे शहर लोकल समेत घोटकी, कंदकोट, कश्मीर, जैकबाबाद इन ॿियनि इलाइक़नि खां जेके सो सहाफ़ी पहुचनि पिया। जमायत इस्लामी जो अॻवान बि धरणे में शिरकत लाइ पहुची रहियो आहे। इन खां अलावा ॿिया कहिड़ा कहिड़ा पार्टी जा अॻवान आहिनि जेके पहुचंदा ऐं धरणे खे ख़िताब कंदा? जमायत इस्लामी सिंध जे अॻवान मौलाना असदुल्लाह भुट्टो जेको आहे सो कुझु देर पहिरियां जेको आहे सो ॿुधायो त हिन अॼोके शहीद जानमोहन महर जे कतल में जेके जवाबदार आहिनि उनजी गिरफ़्तारीअ लाइ लॻल धरणे में मरकज़ी जेको अॻवान आहे सिराजुल हक़ उहो बि जेको आहे सो 1:30 वॻे पहुचंदो ऐं कातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ लॻल धरणे में जेको आहे सो मौलाना सिराजुल हक़ जेको आहे सो उहो बि ख़िताब कंदो। मौलाना असदुल्लाह भुट्टो पाण ख़िताब कंदो। हाई कोर्ट बार जो सदर आहे जेको कुर्बान मलाणो उहो बि जेको आहे सो हिते पहुचनि पिया। उन खां अलावा जेके सो क़ौमी अवामी तहरीक आहे, जस्कम आहे, उनजो अॻवान आहे डॉक्टर नियाज़ कालाणी। सिंधियत बि संगत जो ताज हुयो, रवादारीअ जो जेको आहे सो पुनल सारियो। उन खां अलावा तहरीक इंसाफ़ जो वफ़द बि हिन वक़्तु जेको आहे सो इंसाफ़ हाउस खां रवानो थी चुको आहे। डिस्ट्रिक्ट बार ऐं हाई कोर्ट बार खां वकीलनि जा बि जेके वॾा जेके वफ़द आहिनि उहे बि जेके सो हिन वक़्तु धरणे वारे तरफ़ जेके सो पहुची चुका आहिनि। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे KTN न्यूज़ शिफ्ट जो इंचार्ज एहसान लाशरी। असीं उन खां बि पहुचंदासीं। कराची खां पहुता आहिनि। अच्छा एहसान, अवां ॿुधाइजो त अवां बि पहुता आहियो
हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, केतिरा जेके आहिनि सो अॻुवान शरीक थींदा ऐं कातिल गिरफ़्तार न आहिनि थिया, कहिड़ा मुतालबा हूंदा? अनस ज़ाहिरिया हीअं पाण ॾिसो त सॼी सिंध मां काफ़िला पहुचणु शुरू थी विया आहिनि। असां बि कराची में पहुता आहियूं। ज़ाहिरिया हीअं रस्ते में आयासीं त माना सिर्फ़ु माण्हू अचनि था पहुचनि था पिया। बाक़ी हाणे कातिल जेकॾहिं गिरफ़्तार थियनि हा त पोइ असां सभई शायदि हिते गॾु न थियूं हा। या असां उन ॾींहुं SSP ऑफिस वारो गॾु थियासीं, वरी हफ़्तो गुज़रियो, अॼु 8 9 ॾींहं आहे। कातिल गिरफ़्तार थियनि हा त पोइ असां सभिनी खे गॾिजण जी पंधु करण जी ज़रूरत न पए हा। बाक़ी पुलिस जो किरदारु इहो सभिनी जे साम्हूं आहे। हाणे पुलिस खे अहिड़े किरदार खे ज़ाहिर आहे अॼु असां हिते वेही गॾु थियण जो मक़सदु बि इहो आहे त हुनखे हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियूं था त बाबा तव्हांजो किरदारु जेको मशकूक आहे, शकी किरदारु आहे ऐं असां इहो तव्हांजो किरदारु असांखे क़बूलण जोॻो न आहे। ऐं असां जेसि ताईं कातिल गिरफ़्तार न थींदा तेसि ताईं असां सुख सां ख़ामोश सां वेहण वारा न आहियूं। अच्छा, हीउ अॼोको धरणो बि काविश KTN न्यूज़ 7 तरफ़ा ॾिनो वियो, हुन खां अॻु में SSP ऑफिस आर्डर ॾिनो वियो, उन्हनि मोहलत घुरी। हिन वक़्तु बि जेके आहिनि मुख्य कातिल न आहिनि पकड़िया। अॼोके धरणे खां पोइ काविश KTN न्यूज़ 7 तरफ़ा शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कहिड़ी हिकमत अमली हूंदी ऐं कहिड़ो ऐलान थींदो? अरस इहो आहे त हाणे असां हिकु चार्टर ऑफ डिमांड पेश कंदासीं धरणे में। उहो त आख़िर में जेका हिकमत हूंदी उहा सभिनी दोस्तनि जे साम्हूं रखंदासीं। ज़ाहिरिया जान मोहम्मद महर असांजे इदारे जो हिकिड़ो साथी हुयो, पर असांजो हिकिड़ो दोस्त हुयो। सिर्फ़ु असांजो न पर सॼी सिंध जो हिकिड़ो बहादुर साफ़ी हुयो न। ऐं हीअ सिर्फ़ु असांजो सिर्फ़ु केस न आहे, सॼी सिंध जो केस आहे। ऐं हिन जेका आईंदा जी हिकमत हूंदी उहा हिन धरणे जे आख़िर में असां ज़ाहिर पेश कंदासीं। बाक़ी इहो आहे त पुलिस जे असां किरदार मां असां बिल्कुलु बि मुतमिन न आहियूं। ठीकु आहे न। असां उन ॾींहुं पहिरें ॾींहुं जॾहिं धरणो लॻो SSP ऑफिस वारो, उन ॾींहुं मूं चयो त बाबा इहे जेके आहिनि इहे 2-3 माण्हू खे किराए जा के वठी बीहारींदा ऐं असांखे ॿुधाईंदा बाबा असां हिकु कातिल गिरफ़्तार कया आहिनि, सहूलियतकार गिरफ़्तार कया आहिनि। पर असुल इहो आहे त जेके मुख्य कातिल आहिनि, जेके हिन केस में नामज़द आहिनि 6 जवाबदार, पहिरीं फुर्सत में हिकु त उन्हनि खे गिरफ़्तार करे साम्हूं आंदो वञे। ॿियो उन्हनि जा जेके सरपरस्त आहिनि उन्हनि जो ज़ाहिर थियण बि लाज़मी आहे। ठीकु आहे, कातिल बि जेकॾहिं 3-4 माण्हू आहिनि, पुलिस पंहिंजी जिंदाजी कराए हथ ते ॾेई वेही रही आहे बाबा असां 3 सहूलियतकार गिरफ़्तार कया आहिनि। ॿियो त असां पहिरें ॾींहुं चयो त बाबा इहा कहाणी का न का कहाणी जेका आहे इहा पुलिस ठाहे अची पेश कंदी। असां इन मां मुतमिन थियण वारा न आहियूं। इन हथ जेके 6 जवाबदार केस में नामज़द आहिनि उहे गिरफ़्तार कयो ऐं प्लस उन्हनि जा जेके सरपरस्त आहिनि जन रिथाबंदी कई उन्हनि खे जेको आहे न उहे ज़ाहिर कयो। हिन SSP जे किरदार उन ॾींहुं चयो बाबा हिन SSP जी कैपेबिलिटी न आहे एॾो वॾो केस हल करे। बाबा जान मोहम्मद को नंढड़ो माण्हू त कोन हुयो, आम माण्हू त कोन हुयो, जंहिंजे लाइ हिकिड़े SSP सतह उनजी अॻुवाणी में उहो SSP जंहिंजी असां जांच मां मुतमिन न आहियूं उन SSP खे JIT जो सरबराह कयो बाबा तूं JIT लीड कर। उहो छा लीड कंदो जेको SSP जांच कोन थो करे सघे। हींअर ताईं हुन कातिलनि खे तुंहिंजो ख़बर न आहे त बाबा चए थो कचे में वेठा आहिनि यार, कचो को आहे अफ़गानिस्तान में आहे, को वाना में आहे, कचो कोन था वञो। बहरहाल इहो असां उन ॾींहुं SSP ऑफिस अॻियो हिकिड़ो मैसेज ॾिनो हुओ, ॿियो मैसेज असां DIG ऑफिस अॻे ॾियूं था ऐं पंहिंजी हिकमत ऐलान जेको आहे धरणे में मुख्य कातिल त न आहिनि पकड़िया, पर सहूलियतकार असां कराची मां सहाफ़ी गाज़ी जहांगीर बि मौजूदु आहे। गाज़ी अवाम जेको आहे सो एहतिजाज कयो, अॼु वफ़द समेत कराची खां हिते पहुता आहियो। सखर छा चवंदो कातिलनि? बिल्कुल आंसर ही जेको शहीद जान मोहम्मद महर जो कत्ल केस है वो न रुगो काविश ग्रुप जो आहे। पहिरें मरहले में त काविश KTN 7 जो थोराइतो आहियां जेके पंहिंजे शहीद साथी जे खून जो पीछो करनि था, कातिलनि जो पीछो करनि था। पर सॼी सिंध जा सहाफ़ी, सॼी सिंध जूं तंज़ीमूं, सॼी सिंध जा प्रेस क्लब्स मुतहिद आहिनि, मुनज़िम आहिनि। अॼु तव्हां ॾिसो पिया त कराची खां कश्मीर ताईं दोस्त हिते गॾु थियनि पिया ऐं हज़ारे सहाफ़ी अॼु हिते सखर में गॾु थी इहो मैसेज ॾींदा इंतिज़ामिया खे, पुलिस खे त असां शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जो पीछो कंदासीं। डिमांड्स यकीनन थोरी देरि खां पोइ साम्हूं ईंदियूं। पहिरियों जेको वॾे में वॾी मुजरमानी ग़फ़लत आहे SSP सखर जी उहा इहा आहे त हू जान मोहम्मद महर खे मौक़े ते रेस्क्यू न करे सघियो, कातिलनि जी रस्ता रोक न करे सघियो, उनखे गिरफ़्तार न करे सघियो। पर जान मोहम्मद महर जॾहिं ज़ख़्मी हो उनखे अस्पताल मुंतक़िल न कराए सघियो। हाणे जान मोहम्मद महर जे FIR ख़राब करण जी कोशिशि कई वई। असां वटि जेका इंफॉर्मेशन आहे 24 कलाक SSP सखर फरियादी खे यरगमाल बणाए रखियो ऐं हुनजी ख़्वाहिश त हुनजी मर्ज़ी वारी FIR दाख़िल थिए। मर्कज़ी जेके 6 कातिल आहिनि उन्हनि मां SSP हिक बि कातिल खे गिरफ़्तार न कयो आहे। SSP असांजो मौज़ू न आहे। असां था चऊं त ही कहिड़ी बेवसी आहे, कहिड़ी बदकिस्मती आहे, ही कहिड़ी सोसाइटी आहे, ही कहिड़ी स्टेट आहे, ही कहिड़ी गवर्नेंस आहे जंहिंमें हिकिड़ो SSP सतह जहिड़ो ऑफिसर जेको एॾी मिसहैंडलिंग थो करे, कंहिंजे क़त्ल में थो करे, जान मोहम्मद महर जहिड़े क़त्ल में जेको न रुगो सिंध जो पर पाकिस्तान जो पॉपुलर तरीन सहाफ़ी हो। असां मुतालबो था करियो त फौरी तौर ते जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उनखे कानून जे कटहरे में आंदो वञे। इन साज़िश जे पुठियां जेकॾहिं को ताक़तवर माण्हू आहे उनखे बेनकाब करे कानून जे कटहरे में आंदो वञे। ॿी सूरत में हीअ जेका तहरीक सखर खां शुरू थिए पई इहा कराची ऐं इस्लामाबाद ते ई जारी रहंदी ऐं समूरा सहाफ़ी मुनज़िम ऐं मुतहिद थी करे
जेके अख़्तियार धणी आहिनि उनखे असां ॿुधाईंदासीं त असां सहाफ़ी न दणकाना आहियूं, असां सहाफ़ियुनि जा रोज़ लाश न खणंदासीं, हाणे असां रोडनि ते हूंदासीं, मुज़मतूं बि कंदासीं ऐं मुज़ाहिमतूं बि कंदासीं। बिल्कुलु गांधी झंडी रवां जी महिरबानी। शहीद जानमोहन महर जो वॾो भाउ जेको आहे सो करमुला महर बि असां सां मौजूदु आहे, असीं हुन सां बि जेका आहे सो ॻाल्हि ॿोल कंदासीं। अच्छा, कतल केस में अवां जेके आहियो सो फरियादी आहियो, जानमोहन महर जा वॾा भाउ बि आहियो, हिन वक़्त ताईं केतिरा कातिल गिरफ़्तार थिया आहिनि ऐं अवां ॿुधायो त अव्हांखे उन्हनि जे तरफ़ां जेके जवाबदार पकड़िया आहिनि या जेके नामज़द आहिनि धमकियूं बि मिलनि पयूं? बिल्कुलु धमकियूं मिलनि पयूं असांखे, ऐं हिन महिल ताईं उन्हनि जवाबदारनि मां कोई बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। इन में को SP माना इंट्रस्ट नथो वठे पियो। असांजो मुतालबो आहे त इहे कातिल गिरफ़्तार करे ऐं हिननि जा जेके सहूलियतकार आहिनि या इन्हनि जा जेके पुठभराई कंदड़ आहिनि उन्हनि खे वाक़ो कयो। जी बिल्कुलु, अवां करमुला महर जी बि ॻाल्हि ॿोल बि थी, उनजो बि चवणो हुयो त धमकियूं असांखे मिली रहियूं आहिनि। असां सां गॾु जेको आहे सो लाड़काणे जो रिपोर्टर आहे सरकत सदायो, असां सां पहिरें ॾींहुं शहादत खां वठी जेको आहे सो सखर में मौजूदु आहे। अॼोको जेको धरणो आहे उन जा मुकमल जेके इंतज़ाम बि आहिनि, उन कमेटीअ जो सरबराह बि सरकत सदायो आहे। सरकत, अवां शहादत खां वठी जेके सो सखर में मौजूदु आहियो, हिन वक़्तु धरणो बि लॻल आहे, कातिल गिरफ़्तार न पिया थियनि, एॾो वॾो सिंध सतह जो धरणो आहे, छा चओ? GNS पाण गॾु आहियूं पहिरें ॾींहं खां वठी। पुलिस जूं सभु जेके बि इन क़िस्म जूं साज़िशूं आहिनि उहे असांजे साम्हूं आहिनि। पहिरें त FIR में बि जेके आहिनि से हुननि पंहिंजी मर्ज़ी जी कटाइण चाहिए, उन खां पोइ हुन FIR जेका कटी घटि में घटि के सब इंस्पेक्टर खां कटाइण खपंदी, उन में हुनखे ASI कयो वियो। उन में जेको मशीर आहे हिकिड़ो ASI राति उनखे पोस्टिंग तां हटायो वियो आहे। इहे सभु शयूं इन करे पियूं थियनि त जीअं शहीद जानमोहन महर जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा डिले टैक्स जेके आहिनि हिकिड़ा उहे इस्तेमालु कया पिया वञनि। तव्हां ॾिसो त सॼी सिंध जेका आहे उहा सरापा एहतजाज पाण जॾहिं ॻाल्हाए रहिया आहियूं तॾहिं बि वॾो जेको सो पाण काफ़िला जेके आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि मां बिल्कुलु रैली अची रही आहे। कैमरामैन ॾेखारींदो त रैली अची रही आहे। नेमत थोरो जगवाणीअ में कैमरामैन ॾेखारींदो। जी ठीकु आहे न, सॼे सिंध मां मुख़्तलिफ़ न रुगो सहाफ़ती तंज़ीमूं पर सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान, क़ौम परस्त अॻुवान, सिविल सोसाइटी, सहाफ़ी, शहीद जानमोहन महर सां हर तालुक रखंदड़ माण्हू उहे हिन रैलीअ में अॼु हिन धरणे में शरीक थियनि पिया। DIG ऑफिस जे अॻियां जेको धरणो लॻल आहे उन धरणे में असांजे वन एजेंडा आहे, हिकिड़ो मुतालबो आहे त शहीद जानमोहन महर जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि ऐं कातिलनि खे कंहिं बि सूरत में जेको आहे उहो बख़्श न कयो वेंदो। तव्हां ॾिसो असां सां नेमत घोड़ो आहे हिन वक़्तु। हा बिल्कुलु, जाम थियो असां जेको आहे सो नेमत खोड़ो कोशिश जो एडिटर जेको आहे सो वफ़द समेत वॾी रैलीअ समेत पंजाब में मौजूदु आहे। नेमत, तव्हां जाम थियो आहियो, वफ़द समेत आहियो, हेॾो वॾो सहाफ़ी क़तल थियो आहे। काविश KTN न्यूज़ जो बहादुर जेको आहे सो रिपोर्टर छा चवंदो? भाईजन, सभ खां पहिरीं शहीद जान मोहम्मद के सुर्ख सलाम, सलाम अक़ीदत, सलाम मोहब्बत असांजे महबूब दोस्त, दिलबर दोस्त ऐं शहीद सहाफ़त खे सुर्ख सलाम। उन खां पोइ जेकी बि सिंध जे कुंड कुर्श मां सखर कई आहिनि, जान मोहम्मद जे शहर जितां हुन पंहिंजे मुक़दस सहाफ़त शुरू कई, अवाम दोस्त सहाफ़त शुरू कई, कलम दोस्त, मज़लूम दोस्त सहाफ़त शुरू कई, उनखे बेदर्दीअ सां क़तल कयो वियो। सभ खां पहिरीं शहीद खे सुर्ख सलाम, उन खां पोइ सभिनी दोस्तनि लाइ सलाम ऐं मोहबतूं जेकी शरीक थिया आहिनि। असां आया आहियूं, असां हिते आया आहियूं, हिते धरणे में असांखे अचिणो हो पर मूंखे न थोरो बंदि कयूं, थोरो पघर वारियूं, असांजे भाउ रत उनखे गोलियूं लॻियूं ऐं असां पंहिंजो पघर हुते धरणे वारे वञूं। भाईजान, केॾी शर्मनाक सूरत आहे। हिकिड़ो मिंट हा, केॾी शर्मनाक सूरत आहे। घर खे खट लॻंदो आहे, दुकान मां चोरी थींदी आहे, हिसे छो मुअतल थींदो आहे। जी बाबा, जान मोहम्मद जो भाउ, असांजो वॾो भाउ साईं, आई लव यू बाबा। त दुकान खे खट लॻंदो आहे, घर मां चोरी थींदी आहे त बेसे छो मुअतल थींदो आहे। ही यार नाम मूंखे पल पल यादि आहे। 9:15 वॻे गोलियूं लॻियूं, 14 अगस्त 1.5 कलाक खां पोइ शहीद थी वियो। 175 कलाक गुज़री चुका आहिनि। नामज़द जवाबदार मां हिकिड़ो जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। हिकिड़ो जवाबदार न, सहूलियत गिरफ़्तार थिया आहिनि। हिनखे प्लीज़ हिकिड़ो मिंट चुप करायो। सहूलियतकारनि मां 3 ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि, पर असां मुतमिन न आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुतमिन न आहियूं जेसिताईं कातिल गिरफ़्तार न थींदा। हा, थियणु छा खपंदो? थियणु इहो खपंदो, SHO खे सस्पेंड न थियणु खपंदो। SSP खे फौरी तौर ते एॾो वॾो सानियो आहे। जान मोहम्मद खां वॾो कहिड़ो, जान मोहम्मद जे क़तल खां वॾो कहिड़ो सानियो थी सघे थो। मां इलाही इमोशनल आहियां, मुंहिंजे अखियुनि में रत लही आयो आहे।
दिल अलाए छा छा थी चए त ॻाल्हायूं, पर ही सॼो ज़मानो ॿुधे, सॼी दुनिया ॿुधे त ज़ुल्म जी इंतहा थी चुकी। कहिड़ो कहिड़ो असांजो साफ़ी आहे जेको शहीद न कयो वियो, कहिड़ो कहिड़ो अहले कलम आहे जेको शहीद न कयो वियो, कहिड़ो कहिड़ो सियासी समाजी कारकुन आहे जंहिं मज़लूम समाज लाइ आवाज़ उथारियो, शहीद न कयो वियो। त भाई पंहिंजो नाज़रीन, सखर में सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ धरणो हिन वक़्तु जारी आहे। काफ़िलनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। काफ़िला पहुचण शुरू थी विया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो पियो वञे। अवांखे ॿुधायूं पिया त हिन वक़्तु सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ धरणो हयो वियो आहे। DIG सखर जे ऑफिस सारो धरणो जारी आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि धरणे में शिरकत कई आहे, जॾहिं त केतिराई काफ़िला हिन वक़्तु पहुची रहिया आहिनि। धरणे में साफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻवान शिरकत करे रहिया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया त 9 ॾींहं गुज़रण बावजूद बि सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नाहिनि कया विया। अपडेट कयूं पिया, अवांखे हिन वक़्तु धरणो जारी आहे। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ही धरणो हयो वियो आहे। DIG सखर ऑफिस आॾो धरणो जारी आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सतह पारां DIG सखर ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि शिरकत कई आहे। कुझु काफ़िला पहुची रहिया आहिनि, कुझु काफ़िला पहुची चुका आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया त सभिनी जो हिकु ई मुतालबो आहे त कातलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला पहुचण शुरू थी विया आहिनि। 9 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नाहिनि कया विया। अवांखे ॿुधायूं पिया सखर मां, जिते सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सतह पारां DIG ऑफिस आॾो धरणो जारी आहे। हिन वक़्तु धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान मौजूद आहिनि। धरणे में सहाफ़िन बि वॾे अंग में शिरकत कई आहे। धरणे में सहाफ़िन ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त कातलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में शिरकत लाइ सखर पहुतल आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हिन वक़्तु एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया सखर मां सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। धरणे में सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि शिरकत कई आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सतह पारां DIG सखर ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणे में सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। हिकु ई मुतालबो आहे त कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे भाउ करमुल्ला महर बि KTN न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदसि चवणु आहे त कातलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। असांखे पुलिस ते भरोसो नाहे। असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धमकियूं बि मिली रहियूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में शिरकत लाइ सखर पहुतल आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला पहुता आहिनि। केतिरनि ई वक़्तनि ते एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। अॼु सखर DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणे में शिरकत लाइ सहाफ़ी मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जा अॻवान पहुतल आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में शिरकत लाइ पहुता आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो पियो वञे। बिना देर शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे मुतालबो कयो वियो। सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि पारां पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर कई वई आहे। अवांखे ॿुधायूं पिया हिन वक़्तु DIG सखर ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणे में सहाफ़िन बि वॾे अंग में शिरकत कई आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर खे क़त्ल कए 9 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं कातलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो, जॾहिं त सिर्फ़ सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करे केस लोड़ण जूं कोशिशूं कई पई वञनि। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सतह पारां DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे।
सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में शिरकत लाइ सखर पहुतल आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि पारां पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर कई वई। जांच ऑफिसर तब्दील करण जो मुतालबो कयो वियो आहे। धरणे वारे हंधि शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो भाउ करमुल्ला महर बि मौजूदु आहे, जंहिं KTN न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणु आहे त फौरी SSP खे तब्दील कयो वञे, हटायो वञे ऐं ॿिए कंहिं ऑफिसर खे मुक़रर कयो वञे। कातिल गिरफ़्तार कया वञनि। असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धमकियूं बि मिली रहियूं आहिनि, नोटिस नथो वरितो वञे। सखर मां ख़बर पिया जिते शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सतह पारां DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई आहे। सहाफ़िन जो हिकु ई मुतालबो आहे त कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हिन वक़्तु धरणो जारी आहे। 9 ॾींहं गुज़रण बावजूद कातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि पारां पुलिस ते बि बेइतमादी ज़ाहिर कई वई आहे। सखर पुलिस 9 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। हिन वक़्तु DIG सखर ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। नाज़रीन, धरणे वारे हंधि हिन वक़्तु मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जी अब्दुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि? धरणे में हिन वक़्तु केरु शिरकत करे चुको आहे? जी बिल्कुल सखर DIG ऑफिस आॾो जेको एहतजाज धरणो हुयो उहो हिन वक़्तु शुरूआत थी चुकी आहे। एहतजाजी धरणे जी शुरूआत में हिन वक़्तु सियासी समाजी ऐं सहाफ़ती तंज़ीमुनि जा जेके अॻुवान उहे पिणु जेको पहुची रहिया आहिनि। महबूब वाज़े क़दुलात कराची खां कश्मीर ताईं जेके शहीद जान मोहम्मद जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज जारी आहिनि। अॼु DIG सखर ऑफिस आॾो जेको मुख्य ऐं मेन कावश ऐं KTN पारां जेको एहतजाज कयो पियो वञे उहो शुरू थी वियो आहे। हिन वक़्तु हिन एहतजाज में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि पारां पिणु जेको शिरकत जी जेको तयारी कई वई आहे। हिन वक़्तु नंढनि वॾनि शहरनि मां जेको पिणु काफ़िला जेके रवाना थी चुका आहिनि, जेके DIG सखर ऑफिस आॾो पहुचंदा। उन सां गॾोगॾु सियासी तंज़ीमुनि जा अॻुवान ख़ासि तौर ते जस्कम जा चेयरमैन सनान कुरैशी, जमात इस्लामी जो अमीर जमात सिराजुल हक़ ऐं ॿिया जेके अॻुवान सियासी उहे पिणु जेको शिरकत कंदा। जॾहिं त सियासी समेत सहाफ़ती जेके तंज़ीमुनि जा अॻुवान आहिनि उहे पिणु जेको आहे शिरकत कंदा। हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ काफ़िला आहिनि उहे DIG सखर जी ऑफिस आॾो पहुची चुका आहिनि, जंहिंखां पोइ जेको आहे धरणो शुरू थी चुको आहे। जी नाज़रीन, अब्दुल्ला सोलंकी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। अव्हांखे ॿुधायूं पिया सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्तु ताईं कातिल गिरफ़्तार नाहिनि कया विया। कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ DIG सखर ऑफिस आॾो हिन वक़्तु धरणो जारी आहे, जंहिं में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई आहे। सभिनी जो हिकु ई मुतालबो आहे त कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। KTN न्यूज़ ऐं काविश जे सतह पारां अॼु DIG सखर ऑफिस आॾो एहतजाज कयो पियो वञे। धरणो हयो वियो आहे। धरणे में सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि शिरकत कई आहे। बिना देर शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि पारां बि पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर कई वई, जॾहिं त जांच ऑफिसर बि तब्दील करण जो मुतालबो कयो वियो आहे। जान मोहम्मद महर जे भाउ जो चवणु आहे त SSP सखर खे तब्दील करे ॿिए कंहिं ऑफिसर खे मुक़रर कयो वञे। केस तां हथ खणण लाइ धमकायो पियो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया त धरणो हिन वक़्तु बि जारी आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सतह पारां DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणे में सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि शिरकत कई आहे। सभिनी जो हिकु ई मुतालबो आहे त कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में शिरकत लाइ पहुची विया आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ ही एहतजाज कयो पियो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया त DIG सखर ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणो हिन वक़्तु जारी आहे। सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि पारां बि पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर कई वई। जांच ऑफिसर तब्दील करण जो मुतालबो कयो वियो। SSP सखर खे तब्दील करे कंहिं ॿिए ऑफिसर खे मुक़रर कयो वञे। जान मोहम्मद महर जे भाउ करमुल्ला महर जो चवणु आहे त केस तां हथ खणण लाइ बि धमकायो पियो वञे, धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में शिरकत लाइ सखर पहुता आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया त नारेबाज़ी कई पई वञे। हिकु ई मुतालबो कयो पियो वञे त कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। 9 ॾींहं गुज़रण बावजूद बि पुलिस हिन वक़्तु ताईं मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। सिर्फ़ 3 सहूलियतकार गिरफ़्तार करे हथ ते रखी वेही रही। अव्हांखे ॿुधायूं पिया त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ
सिंध सरापा एहतजाज पिणियल आहे। अॼु सखर में DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणो हिन वक़्तु जारी आहे। धरणे में साफ़ ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सथ पारां DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणो हिन वक़्तु जारी आहे। अमां खे ॿुधायूं पिया त मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई आहे। जान मोहम्मद महर जे भाउ करमला महर बि KTN न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणु आहे त SSP खे तब्दील करे कंहिं ॿिए ऑफिसर खे मुक़ररु कयो वञे। केस तां हथ खणण लाइ धमकायो पियो वञे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सथ पारां DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। हिन वक़्तु सखर में ही धरणो जारी आहे। धरणे में सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। अवां खे ॿुधायूं पिया नारेबाज़ी कई वई आहे। कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो पियो वञे। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सखर में DIG ऑफिस आॾो एहतजाज कयो वियो आहे। धरणो हयो वियो आहे। धरणे में सहाफ़िन ऐं सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। नारेबाज़ी कई पई वञे। हिकु ई मुतालबो आहे त कातलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में शिरकत लाइ पहुची चुका आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल सहाफ़िन ऐं सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि बि धरणे में शिरकत कई आहे। सियासी समाजी क़ौम परस्त ऐं सहाफ़ी तंज़ीमनि जा अॻवान DIG ऑफिस आॾो लॻल धरणे में पहुची चुका आहिनि। हिकु ई मुतालबो आहे त बिना देर शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। जांच ऑफिसर बि तब्दील करण जो मुतालबो कयो वियो। सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि पारां पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर कई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया संदन चवणु आहे त SSP सखर खे तब्दील करे कंहिं ॿिए ऑफिसर खे मुक़ररु कयो वञे। केस तां हथ खणण लाइ धमकायो पियो वञे। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं कातलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे अनस कांगरो जी। अनस, सखर DIG ऑफिस आॾो काविश KTN न्यूज़ तरफ़ां ऐलानियल जेको धरणो आहे उहो शुरू थी चुको आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि शहरनि खां वफ़द जेके आहिनि सो पहुची चुका आहिनि। हैदराबाद खां कोशिश एडिटर नेमत खोड़ो जी अॻवानीअ में वॾी रैली जेका आहे सो वफ़द जे समेत हिन वक़्तु पिंडाल में पहुची चुको आहे। डिस्ट्रिक्ट बार जे तरफ़ां जेका आहिनि सो इलाही पक्ष बेतलो जी अॻवानीअ में वकीलनि जो वफ़द पहुतो आहे। तालका बार पनो आकिल खां जमाल नासिर बुलो जी अॻवानीअ में वकीलनि जो वफ़द पहुतो आहे। उन खां अलावा सिविल सोसाइटी, शहरी, क़ौमी अवामी तहरीक जो जेको वफ़द आहे उहो हैदराबाद खां हिन वक़्तु जेको आहे सो पिंडाल में पहुची चुको आहे। हिन वक़्तु बि जेको आहे सो शुरू थी चुको आहे। एहतिजाजी धरणे में अॼु हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि सो सिविल सोसाइटी, शहरी, वकील ऐं जेके आहिनि सो ॿिया अॻवान ख़िताब कंदा हुआ। शहीद जान मोहम्मद महर जे भाउ करमला महर आहे जेको हुनजी ॻाल्हि ॿुधी हुनजो चवणु आहे त कातलनि तरफ़ां हिन वक़्तु बि खेसि जेके आहिनि सो धमकियूं मिली रहियूं आहिनि ऐं खेसि जेको आहे सो विझारियो पियो वञे। तव्हां हिते सहाफ़ी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि जो चवणु आहे त DIG जो सरबराह जेके आहिनि सो मुतालबो करण जे बावजूदि तब्दील नाहे कयो वियो। हिननि जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं SSP सखर खे जेको आहे सो मुअत्तिल थियणु घुरिजे आहे, पर हद जो जेको SHO आहे उहो बि मुअत्तिल न आहे। हिन जो चवणु आहे त जेको जांच ऑफिसर आहे SHO इंस्पेक्टर उनखे पिणु जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। जेको उन केस में फरियादी आहे सरकारी जेको तौर ते ASI आहे उन केस में जंहिं FIR कटी आहे उनखे पिणु जेके आहिनि सो थ्रेट ॾिना पिया वञनि। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में नामज़द जेके जवाबदार आहिनि उहे हिन वक़्त ताईं कानून जे पकड़ खां आजा आहिनि। काविश KTN न्यूज़ सखर तरफ़ां अॼु 22 अगस्त ते सखर DIG ऑफिस आॾो धरणे जो ऐलान कयो वियो। हिन वक़्तु ई असीं सखर शिकारपुर रोड ते मौजूदु आहियूं जिते वॾो पिंडाल हयो वियो आहे। DIG ऑफिस आॾो काविश KTN न्यूज़ सथ तरफ़ां जेका आहे सो शिरकत बि कई वई आहे। काविश KTN न्यूज़ जा जेके रिपोर्टर आहिनि उहे पिणु हिन जेके आहिनि सो पिंडाल में पहुता आहिनि। मुख़्तलिफ़ ज़िलनि खां, तालकनि खां, प्रेस क्लबनि जा जेके दोस्त आहिनि, सहाफ़ी मेंबर आहिनि उहे पिणु पहुचनि पिया। जॾहिं त वकील, सिविल सोसाइटी, शहरी, सियासी समाज जे अॻवान जेके आहिनि सो उहे पिणु जेके आहिनि सो पहुची रहिया आहिनि ऐं रस्तनि ते जेके आहिनि सो काफ़िला आहिनि। जमायत इस्लामी जो मरकज़ी
ठीक है, अना इन हवाले से तव्हां खां अपडेट वठण जो सिलसिलो जारी रखंदासीं। तव्हांजी महिरबानी। अव्हांखे ॿुधाई पिया DIG सखर ऑफिस आरो हिन वक़्तु धरणो हयो वियो आहे। शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो पियो वञे। धरणे में सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। धरणो हिन वक़्तु जारी आहे। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ DIG सखर ऑफिस आरो धरणो हयो वियो आहे। सखर पुलिस 9 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल सहाफ़िन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं वकीलनि बि शिरकत कई आहे। अव्हांखे ॿुधाई पिया वकीलनि जो वफ़द बि हिन वक़्तु धरणे में पहुतो आहे, जॾहिं त एडिटर नेमत खोड़ो जी अॻवाणीअ में रैली हिन वक़्तु धरणे वारे हंधि पहुती आहे। सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि पारां पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर कई वई। जांच ऑफिसर बि तब्दील करण जो मुतालबो कयो वियो आहे। संदन चवणु आहे त SSP सखर खे तब्दील करे के ॿिए ऑफिसर खे मुक़रर कयो वञे, केस तां हथ खणण लाइ धमकायो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला पहुता आहिनि। अव्हांखे ॿुधाई पिया हिन वक़्तु DIG सखर ऑफिस आरो धरणो हयो वियो आहे। सभिनी जो हिकु ई मुतालबो आहे त जान मोहम्मद महर जे कातलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सरकश सधायो। जी सरकश। सरकश तव्हांजी आवाज़ अचे पियो? अचे पियो सभा जी। ॿुधाइजो धरणे में हिन वक़्तु केरु केरु शरीक थियो आहे? जी सभा हिन वक़्तु धरणे जी बाज़ाब्ता तौर ते शुरूआत कई वई आहे। क़ुरान पाक जे तिलावत सां हिन धरणे जी शुरूआत थी चुकी आहे ऐं उनखां अलावा कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जेके काफ़िला पहुतल आहिनि उहे हिन वक़्तु धरणे वारे हंध ते मौजूदु आहिनि। केतिरा काफ़िला जेके अञा ताईं रस्तनि में आहिनि। न रुगो सहाफ़ती तंज़ीमुनि जा अॻवान, सहाफ़ी सियासी समाजी अॻवान या सिविल सोसाइटी सां तालुक रखंदड़ माण्हू काफ़ी जेके आहिनि उहे हिन धरणे में पहुची चुका आहिनि। केतिरा अञा ताईं रस्ते में आहिनि। उनखे अलावा रोज़ानी कोशिश जो एडिटर नेमत खोड़ो उहो बि वॾे काफ़िले जे सूरत में हिते पहुची चुको आहे। सिंध जर्नलिस्ट काउंसिल जा जेके अॻवान आहिनि उहे बि हिते काफ़िले जे सूरत में पहुतल आहिनि। उनखे अलावा मुख़्तलिफ़ जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि उन्हनि जा अॻवान ऐं उनखां अलावा जमायत इस्लामी जा कुझु अॻवान उहे बि पहुतल आहिनि। वकीलनि जो वॾो तादाद जेको आहे उहो सखर बार ऐं हाईकोर्ट बार सखर सां जेको तालुक रखे थो उहे बि हिन धरणे में मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक्र जा माण्हू जेके आहिनि उहे हिते पहुचनि पिया ऐं उन्हनि जे पहुचण जो सिलसिलो जारी आहे। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जे हवाले सां वन एजेंट आहे त उन जा कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सुबुह सवेर खां ई वठी केतिरा जेके आहिनि उहे काफ़िला हिते पहुतल आहिनि। हिन वक़्तु असांजा साथी रिपोर्टर कुझु दादू मां निज़ाम शेख आहे, खैरपुर मां ख़ादिम जुड़े जो उहो मौजूदु आहे। उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। ख़ादिम तव्हां बि हिननि अरेंजमेंट्स में कल्ह खां वठी धरणे में हुयो, कीअं था ॾिसो अॼु सहाफ़िन में जेको जोश जज़्बो शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जे गिरफ़्तार न थियण ते केतिरा जेके आहिनि माण्हुनि जी शिरकत थी आहे धरणे में? ॾिसो नी सिंध मां जेके आहिनि सहाफ़ती लॾे सां वास्तो रखंदड़ तोड़े आम माण्हू जेके मुख़्तलिफ़ सिंध सोसाइटीअ जा आहिनि, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻवान आहिनि, वॾे पैमाने ते उहे हिते हिन पिंडाल में पहुता आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त पिंडाल में जेका हिन वक़्तु काफ़िलनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻवान जेके सहाफ़ी आहिनि उहे बि पहुता आहिनि ऐं वॾे अंग में जेका आहे शिरकत थी रही आहे। हर माण्हू जेको आहे, हर दोस्त जेको सहाफ़ी लॾे सां वास्तो रखे थो उहो जज़्बाती आहे ऐं उनखे उहा ई तव्हां कीअं पिया ॾिसो? दादू मां ज़िले जा, हैदराबाद, कराची जा सहाफ़ी पहुतल आहिनि, आम माण्हू, सिविल सोसाइटी। जी बिल्कुलु। शहीद जान मोहम्मद जे कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ ऐं उन जा जेके सहूलियतकार आहिनि ऐं जेके उन जा मोहर आहिनि हिन वाक़े जा सॼे जेके प्लानिंग कई आहे जिन उन्हनि सभिनी जे कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ अॼु कराची खां कश्मीर ताईं सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। सभिनी ज़िलनि, सभिनी तालुकनि, नंढनि वॾनि शहरनि मां न रुगो सहाफ़ी पर सियासी समाजी तंज़ीमूं ऐं जेके आम शहरी आहिनि, हर मकतब फ़िक्र जा माण्हू आहिनि, उहे शहीद जान मोहम्मद जे कातिलनि जे गिरफ़्तारी जो मुतालबो कनि था ऐं चीफ जस्टिस खां मुतालबो था कनि त हीअ जेका सखर पुलिस जी कोताही आहे उन कोताही में मुलविस SSP खे फौरी तौर हटाए ऐं गैर जानबदार जांच कराई वञे, अदालती जांच कराई वञे त जीअं असुल कातिल आहिनि उन्हनि खे सज़ा मिली सघे। छो त ही जान मोहम्मद जो पाण हिते ॻाल्हायूं था, सभु दोस्त मौजूदु आहियूं। वहीद मुराद सियाल कराची मां पहुतल आहिनि, उन दोस्त सां ॻाल्हायूं था। वही तव्हां कीअं पिया ॾिसो अॼु हुन धरणे खे?
ही सालन खां वठी जेका सहाफ़िन जे ख़िलाफ़ जेके कात कवाड़ हुआ तव्हां ॾिसो त काविश ऐं केटीएन जे शहादत जो सिलसिलो तमामु हिकिड़ो ड्रिगो आहे। अमीर बख्श बरोई खे शहीद कयो वियो। अॼु जेको ही क़तल आहे ही त तमामु वॾी नाइंसाफ़ी आहे, ज़्यादती आहे त हिकिड़ा उहे दहशतगर्द जेके विच शहर में उन एरिया में जेको आहे असांजे दोस्त असांजे केटीएन काविश जे साथी जान मोहम्मद महर खे दुआ थिए पई धरणे में शहीद जान मोहम्मद महर जे रूह खे ईसाले सवाब दिलाए, छाकाणि त क़ुर पाक जे तलावत खां पोइ धरणे जी बाज़ाब्ता तौर ते शुरूआत थी आहे ऐं असां सभु जान मोहम्मद महर शहीद जा जेके बि साथी आहियूं असांजी दुआ आहे त अलाह ताला उनखे जन्नतुल फिरदौस में अदा करे, उन जे लाइ धरणे में दुआ थिए पई। जी तव्हांखे ॿुधाईंदो न त ही जेको हिन वक़्तु तव्हां ॾिसो त को बि अहिड़ो वाक़ियो थींदो आहे, दहशतगर्दी थींदी आहे, क्राइम थींदो आहे त SHO SSP DSP हलिया वेंदा आहिनि। ही पहिरियों केस आहे एॾो वॾो जंहिं ते सॼी दुनिया जे अंदरि एहतिजाज थिए थो, सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। सिंध जे माण्हुनि में तमामु वॾी सरकश कावड़ आहे त काविश ऐं केटीएन जेके बहादुर दिलेर तव्हां साथी खे ईअं सरियाम क़तल कयो ऐं उहे दहशतगर्द कातिल परे थोरी आहिनि। ही आहे कचो, हे सॼे पंध ते कचो आहे। किथे आहे IG सिंध, किथे आहिनि उहे इदारा? नियत न आहे। इन जे करे नियत न आहे त सिंध जे सहाफ़िन खे माना मारणो आहे, क़तल करणो आहे, आवाज़ खे दॿाइणो आहे। पर इहो पैगाम था ॾियूं ख़ासि तौर ते चीफ जस्टिस खे अपील आहे, सिंध जे चीफ जस्टिस खे, सिंध हाई कोर्ट खे, सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस खे ऐं वज़ीर आला सिंध निगरान गवर्नमेंट ते तमामु वॾी ज़िमेदारी थिए थी त फौरी तौर ते IG सिंध न आयो आहे, उन ते इहा ज़िमेदारी थिए त असांजे शहीद जान मोहम्मद महर जे कातिल खे गिरफ़्तार। तव्हां ॾिसो न ही केॾो किरोध आहे माण्हुनि में, केॾी कावड़ आहे, सॼी सिंध पाती आहे, सॼो सिंध जो शऊर आहे, हे सिंध जी नुमाइंदगी आहे जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। जी सभा हिते जेके मौजूद पंहिंजे सथ जा साथी आहिनि उन्हनि सां गॾु ॿिया जेके सियासी समाजी अॻवान उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। हिन वक़्तु ही धरणे जी बाज़ाब्ता तौर ते शुरूआत थी आहे, वधीक पंहिंजे नाज़रीन खे अपडेट कंदा रहंदासीं। जी कई वई आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया हिन वक़्तु सरकार सधायो असां सां गॾु धरणे वारे हंध मां मौजूद हो जेको अपडेट करे रहियो हो। नाज़रीन, तव्हांखे हिन हवाले सां अपडेट कंदा रहंदासीं। हिन वक़्तु धरणे जी शुरूआत थी चुकी आहे। सीनियर सहाफ़ी सथ बि हुते मौजूद आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया त शहीद जान मोहम्मद महर जा वारिस बि पहुतल आहिनि। सभिनी जो हिकु ई मुतालबो आहे त कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान क़ौम परस्त बि धरणे में मौजूद आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया त वॾे अंग में सहाफ़िन बि शिरकत कई आहे। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़तल खे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं कातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। अॼु DIG सखर जे ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। केटीएन काविश जे सर ते ही धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कयो पियो वञे, नारेबाज़ी कई वई आहे, जॾहिं त कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़तल जे ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ DIG ऑफिस सखर आॾो ही एहतिजाज कयो पियो वञे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला पहुता आहिनि। सखर पुलिस 9 ॾींहं गुज़रण बावजूदि जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम थी चुकी आहे। हिन वक़्तु धरणे जी बाक़ायदा शुरूआत कई पई वञे। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो वियो आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ ऐं काविश सत पारां DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणे में वकीलनि बि शिरकत कई आहे, जॾहिं त कोशिश एडिटर नेमत खोड़ो जी अॻवानी में रैली बि पहुती आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जे अॻवाननि बि शिरकत कई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त सहाफ़ी वॾे अंग में पहुता आहिनि। सभिनी जो हिकु ई मुतालबो आहे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। शहीद जान मोहम्मद महर जे क़तल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हिन वक़्तु DIG सखर जे ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। धरणो हिन वक़्तु जारी आहे। धरणे में सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला धरणे में शिरकत लाइ सखर पहुता आहिनि। हिन वक़्तु धरणो जारी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़तल खे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं कातिलनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। सिर्फ़ 3 सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वियो। केस लोड़ण जूं कोशिशूं कई पियूं वञनि। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हिन वक़्तु बि एहतिजाज जारी आहे। समूरी सिंध में एहतिजाज कयो वियो आहे। हिन वक़्तु सखर जे DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे।
धरणे में सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाज कयो पियो वञे। अवां खे ॿुधायूं पिया त सहाफ़िन ऐं सियासी समाजी अॻवाननि मुतालबो कयो आहे, आला इदारनि खां अपील कई वई आहे त कातनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। सखर में हिन वक़्त धरणो जारी आहे। अवां खे ॿुधायूं पिया DIG सखर ऑफिस आरो धरणो हयो वियो आहे। कातनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे।